करायो, ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ही प्रोग्राम फलाए आख़िरत आहे मेहरान टीवीअ तां। हे प्रोग्राम हर जुमे ते सुबुह शाम जो 5 बजे नऊं प्रोग्राम ऐं लाइव प्रोग्राम आहे ऐं वरी इहो रिपीट थींदो आहे छंछरु ॾींहुं सुबुह जो 7 बजे। अलाह पाक असांखे तव्हांखे क़ुरान पाक सम्झी ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ॻाल्हि इहा आहे त अल्लाह साईं इंसान खे पैदा करण खां अॻु में अल्लमहुल क़ुरान, माना या ख़लक़ल इंसान खां बि अॻु में हुन क़ुरान जो इल्मु ठाहियो। छो त जीअं इंसान जीअं पैदा थिए त घटि में घटि हुनखे कोर्स जो किताब मिली वञे त तोखे छो पैदा कयो वियो आहे। हाणे ज़ाहिर आहे त जेकॾहिं हीउ कोर्स जो किताबु आहे ऐं असांजो पेपर हिन मां थो थिए जंहिंजो नतीजो अलाह साईं क़यामत ॾींहुं अनाउंस कंदो, त पोइ त हर इंसान जे लाइ कोर्स आहे। पोइ चाहे डॉक्टर हुजे, PhD हुजे, हिकिड़ो मज़ूर हुजे, हारी हुजे, अणपढ़ियल हुजे, सभई इंसान आहिनि ऐं सभिनी खे इन पेपर में वेहणो आहे ऐं पेपर में वेठा आहियो, तव्हांजो पेपर हले पियो थो, तव्हांखे मार्कूं मिलनि पियूं थियूं। पोइ हाणे सुवाल थो पैदा थिए त हे जेके असांखे हे ॾाढियूं रखे धोखा था ॾियनि त क़ुरान को तर्जुमे से नहीं पढ़ंदा, त उन्हनि खां पुछिबो इहो त जेकॾहिं असीं क़ुरान खे तर्जुमे सां न पढ़ूं त माना पोइ माना इहो इन आहे त जीअं कोर्स जो किताबु हुजे ऐं असां उन खे पढ़ी कोन सघूं, पोइ पेपर कीअं ॾींदासीं। तंहिंजे करे अलाह पाक हिन क़ुरान खे एॾो आसान कयो आहे जो 4 दफ़ा थो चवे सूरह क़मर में, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वलक़द यस्सरनल क़ुरान लिज़िक्र फ़हल मिन मुद्दकिर। तर्जुमो आहे त असां हर इंसान खे पास थियण जे लाइ ही कोर्स सवलो ॾिनो आहे। लफ़्ज़ी तर्जुमा बेशक असां क़ुरान खे आसान कयो आहे सम्झण वास्ते, आहे केरु सम्झण वारो। माना हिकु अणपढ़ियल माण्हू बि पास थी सघे थो बशर्ती के ही कंहिंखां क़ुरान जो ॿुधे त अलाह छा थो चवे। ज़ाहिर आहे त जेकॾहिं पाण नथो पढ़ी सघे त कंहिं पंहिंजी धीउ खे सॾु कंदो आहे, मां तूं अठो पढ़ी आई, रुॻो तूं माना मूंखे ॿुधाए। मानाऊं क़ुराननि जूं थियूं पियूं आहिनि ऐं 4 दफ़ा इहो चए थो त तव्हांखे केरु धोखो न ॾिए त न त क़ुरान तव्हांखे सम्झ में न ईंदो। ऐं ॿियो अलाह ताला फरमाए थो पास थियण जे लाइ ॿी सवलाई इहा कई त सूरतुल ज़ुमर में, वलक़द ज़रबना लिन्नास फ़ी हाज़ल क़ुरान मिन कुल मसलिन, चए थो त हिन क़ुरान में मां नंढा वॾा सभु मिसाल ॾिना आहिनि। पोपट जो मिसाल ॾिनो अथई, मख जो मिसाल ॾिनो अथई, इहे सभु शयूं अलाह साईं मिसाल इन लाइ ॾिना आहिनि त जीअं तव्हांखे सम्झ में अची वञे सवलाई सां। लअल्लहुम यतज़क्करून, त जीअं तव्हां पास थी वञो। अलाह चाहे थो त तव्हां पास थियो, तॾहिं नंढा नंढा मिसाल ॾिना अथई। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेके माण्हू हिन दुनिया में ठग आहिनि, वॾा पगड़ पाए वेहनि था ऐं चंदा माण्हुनि खां वठनि था, पैसो किरोड़ जमा कनि था, उहे त न चाहींदा न त तव्हां पास थियो या क़ुरान खे माना सां पढ़ो। छो त क़ुरान जी माना पढ़णु माना इन्हनि जे फ़िरक़नि जो मौत आहे। तंहिंजे करे इन जी कोशिशि हूंदी आहे त माण्हुनि खे ड्रेॼारनि त तव्हां माना न पढ़ो ऐं बसि तव्हां रुॻो तिलावत कयो। जॾहिं की जेको आहे सो माना कंहिं कई आहे, आलमनि कई आहे न, त उन्हनि खे त चवंदासीं बाबा असां पाण त कोन था माना कयूं, असां त आलमनि जा था कयूं, उन्हनि जो लिखियल असीं पढ़ूं था। लेकिन इन जे बावजूद बि शुरूअ खां इहो किसो पियो थो हले त क़ुरान खे न ॿुधो। हाणे हीअ जेके अरब हा, जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके शरीफ़ में हरम में अची निमाज़ जी जमायत कराईंदो हो त तहजद इन में सुबुह जी निमाज़ ऐं इशा ऐं मग़रिब में तिलावत ॾाढियां पिया कनि। हाणे जेके हाजी अचनि पिया उहे गोल दाइरो करे ॿुधनि पिया, ॿुधनि जो पिया थो असरु पियो पए। ऐं जॾहिं हज़रत उमर रज़ी अलाह ताला अनहु जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद करण पे वियो
त पंहिंजी भेण जे घर वियो जेका क़ुर पढ़ियईं पई, जंहिंखे हुन सां गॾु घटि वधि बि ॻाल्हाईं। पोइ हुन चैलेंज कयुसि त भला तूं पढ़ी त ॾिस। पोइ हिकिड़ो ई रुकू पढ़ी ऐं रोअणु लॻो त वाक़ई अलाह जो सचो कलाम आहे। उहा ई तलवार जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में शहीद करण पे वियो, उहा तलवार सां क़दमनि में रखे इस्लाम में अची वियो। तंहिं ते जेके मके जा कुरैश जेके इहे बुज़ुर्गनि जूं इहे क़बरूं ऐं मूर्तियूं रखियो वेठा, जंहिंजे आॾो पेतिन में ॾोकड़ विझराईंदा हुआ, चवंदा हा त अलाह जा बाना आहिनि, अलाह खां कमु कराइजनि था, उन्हनि जे त घर में पिटको पइजी वियो। चई हीउ कहिड़ो क़ुर आहे जेको असांजे हींअर हिन सॼे धंधे खे तबाह थो करे। हज़रत उमर हलियो वियो, ॿिया बि हलिया वेंदा। पोइ जेको आहे सो पाण में कॉन्फ्रेंस करे ऐं क़ुर अलाह ताला उन्हनि जी जेका मीटिंग खे ज़ाहिर थो करे। वकाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर, काफ़रनि पाण में इहो फ़ैसिलो कयो त तव्हां मां केरु क़ुर न ॿुधे। हज़रत उमर ॿुधी वरितो, तंहिंजे करे असांखे नुक़सानु पइजी वियो आहे। त कंहिं चयो त साईं भला हलो असां त नथा पढ़ूं ॿुधूं, असीं त ठीकु आहे, छो त असां त ॾोकड़ कमायूं था, असां त चवंदासीं क़ुर न ॿुधनि। पर माण्हू ॿुधनि था, ॿिया माण्हू हज ते अचनि था, उमिरे वारा अचनि था, इहे गोल करे रश करे ॿुधनि था। पोइ चयूं त वलगऊ फी लअल्लकुम तग़लिबून, वलगऊ माना हुते दुहिल वॼायो, तूतारी वॼायो त आवाज़ु माण्हुनि ताईं ॿुधण में न अचे। लअल्लकुम तग़लिबून त जीअं ग़ालिब रहो, सरदार रहो, न त इहो सरदारी वेंदी जे क़ुर जी माना माण्हू ॿुधंदा। हिते बि फ़िरके वारे त करोड़पति अरबपति थिया आहिनि चंदा वठी वठी, उहे बि इहो ई चाहिनि था त क़ुर जी माना हिननि ताईं न पहुचे। ईअं कोन था चवनि त क़ुर न ॿुधो, छो त ॿुधंदा 100 दफ़ा ख़बर कान पवंदी अलाह छा थो चए, पर हुननि जो मक़सदु आहे त क़ुर जी माना ताईं न पहुचो। इहा ई ॻाल्हि हे जेको आहिनि पंहिंजो ब्रिटिश वारनि जॾहिं उस्मानिया खे ख़तमु पे कयो, हे हाणे में तव्हांखे आवाज़ु कोन थो अचे, त चए थो त जॾहिं तुर्कनि जो किसो असां ख़तमु पे कयो ओटोमान एम्पायर खे, त जेको असां लर्न कयो, हाणे असेंबलीअ में मिनिस्टर ऑफ द कॉलोनीज़ ऑफ ब्रिटेन हेल्ड होली क़ुर हैंड, हथ में झले ऐं सेड छा थो चवे ॿुधो, एज़ लॉन्ग एज़ मुस्लिम्स होल्ड दिस क़ुर इन हैंड, जेकॾहिं मुस्लमान क़ुर सां गॾु हूंदा, वी कांट रूल देम, असां ते हुकूमत नथा करे सघूं, तंहिंजे करे असांखे क़ुर हिन जे हथनि मां रिमूव करिणो पवंदो, कढणो पवंदो। ऐं ॿियो त हिनखे बिल्कुलु अजनबी कयूं असां क़ुर खे मुस्लमाननि लाइ, त माना पढ़नि पर इहा ख़बर न पवनि त असां छा था पढ़ूं। ऐं इहा जेका ॻाल्हि जॾहिं थी त जॾहिं इन्हनि इहो कयो त हिकिड़ो शख़्स हो मसिर में, इमाम बदियुज़मा सईद नुरसी, उन चयो असां हिन ते अमल न कंदासीं, इन खे पोइ जेल में विधो वियो। हिन शइ खे रोकण जी कोशिशि कई, तंहिंजे करे टर्कीअ में काफ़ी इस्लाम रहिजी वियो। वरी जॾहिं इंडिया में कब्ज़ो करण पिया आया ईस्ट इंडिया कंपनीअ जे शेप में, त हीउ प्राइम मिनिस्टर आहे विलियम ग्लैडस्टोन, 4 दफ़ा प्राइम मिनिस्टर रहियो। तंहिं जेको आहे सो माना 4 दफ़ा माना 1809 खां वठी 1898 ताईं, त हिन क़ुर वरी हथ में खयो असेंबलीअ में, ऐं छा थो चए, एज़ लॉन्ग एज़ देयर इज़ दिस बुक, जेसि ताईं क़ुर मौजूदु आहे, मुस्लमान हिन मां मुस्तफ़ी थींदा, सम्झंदा, हिन ते अमल कंदा, देयर विल बी नो पीस। असां हिंदुस्तान ते अमुन सां हुकूमत करे कोन था सघूं। इन्हीअ खे काफ़ी ॾाढे वारा मिली विया अंग्रेज़नि खे, उन्हनि खे कयूं, उन्हनि चयो ठीकु आहे बसि ॾोकड़ ॾियो, असां अवाम में फ़तवाऊं था उछलायूं त बाबा क़ुर पढ़ंदव गुमराह थींदव, तव्हां न पढ़ो। तंहिं ते हिकिड़ो शख़्स हुजे शेख हिंद मौलाना महमूद हसन, इन्हीअ चयो वेड़े वाह, इहो कीअं हीउ दारुल देवबंद में हो, इन असीं कीअं थींदासीं, माण्हुनि खे क़ुर न ॿुधायूं। अंग्रेज़नि जासूसनि वञी ॾसियो, चयूं हणोसि कारे पाणी में, ठका कयूं त हुनखे वञी कारे पाणी में हयऊं ऐं उते रहियो काफ़ी अर्सो। जॾहिं सफ़ा बीमार थी वियो त पोइ हिनखे छॾियऊं। जॾहिं हिनखे छॾियऊं त दारुल देवबंद में आयो ऐं पहिरीं तक़रीर थो करे, हिन में थो चवे त मां हाणे ज़िंदगीअ मां इहो सबक़ु हासिलु कयां, ख़ासि तौरु जेल जे तनहाइनि में मूं सोचियो आहे त अंग्रेज़नि जी इहा स्कीम आहे त माण्हू क़ुर न सम्झी पढ़नि, आऊं इन जे ख़िलाफ़ु कंदुसि। हाणे ॿुधो छा थो चए, चए थो मैं वहीं से अज़म लेकर आया हूँ कि अपनी बाक़ी ज़िंदगी इस काम पर सर्फ़ करूँगा कि क़ुरान करीम को लफ़्ज़न मानन आम करूं, माना तफ़सीर बि कोन ॿुधाईंदुसि, आऊं त माण्हुनि खे क़ुर खोले ऐं मां हुननि खे लफ़्ज़ी माना ॿुधाईंदुसि। चए थो त हाणे मिसाल तौरु मूं खोलियो आहे विचां, चए थो जॾहिं असांजा रसूल लूत अलैहिस्सलाम वटि आया त उन्हनि खे ॾिसी थोरो परेशान थियो ऐं तंगी महसूसु कयईं, त फ़रिश्तनि चयोसि त तव्हां डिॼो न, असां जेके बचाइण आया आहियूं तुंहिंजे घर वारनि खे ऐं ख़ानदान खे, सवाइ हिकु पूड़ी औरत खे जेका तुंहिंजी घरवारी आहे, ऐं असां जेकोसीं हिन ॻोठ ते हिकिड़ो आसमान मां अज़ाब वसाइण वारा आहियूं, छाकाणि त इहे हिननि जा अमल ख़राबु आहे। त विचां पढ़ियमि न, त
त इहा थो चए त मां इन माना माण्हुनि ताईं आम माण्हुनि खे ॻोठनि में होटलुनि ते शहरनि में मां हुनखे क़ुर जी छो हुनखे अरबीअ जी माना कान थिए बसि हाणे मां ॿियो कुझु बि न कंदुसि इहो कमु कंदुसि। लेकिन अफ़सोस आहे त इहे अंग्रेज़नि जे चवण ते अॼु बि तव्हांखे मौलवी मिलनि था जेके चवनि था क़ुर न पढ़ो। हाणे हे हिकिड़ो शख़्स आहे साॼे पासे ॾांहुं, इहो इन चोथों ॾींहुं मूं ॿुधोमांसि चए पियो त क़ुर का तर्जुमा नहीं पढ़ो गुनाहगार हो जाओगे और कह रहा है कि सुन लो मैं सुन्नत से साबित करता हूँ कि आपको क़ुर का तर्जुमा नहीं करना। हाणे कीअं थो साबित करे, चए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से एक भी हदीस साबित नहीं है कि उसने कहा हो कि क़ुरान को तर्जुमे से पढ़ो। हाणे मूंखे जवाबु ॾियो त इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी अरब हा, हाणे उन्हनि खे कीअं चवंदो त तव्हां क़ुरान ते जेको तर्जुमो पढ़ो, हू त अरब आहे, उन्हनि खे कीअं चवंदो? त इहा हिननि जी अकुलु एतिरो आहे जो चए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबनि खे चयो ई कोन त तर्जुमो कयो, रुगो अरबी पढ़ो। हू अरबी पढ़नि पिया त उनखे त ख़बर पइजी थी वञे त असीं छा था चऊं। इहो इन जो अकुलु आहे। इन्हनि अहिड़नि माण्हुनि खे अॼुकल्ह जेके आहिनि इन्हनि खे वरितो आहे हिन मिर्ज़ा मोहम्मद अली मिर्ज़ा, डॉक्टर इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा। बहरहाल हीउ जेको बि अलाह ताला हिन डॉक्टर खे एॾी अकुल ऐं सम्झ ॾिनो आहे जो हीउ भला थी किरियो आहे हिननि जे मथां, फ़िरके वारे जे मथां। हींअर फ़िरके वारा ईअं जीअं त टांडनि ते टपंदा आहिनि ईअं टपनि था हिन शख़्स जे करे जो हिन एॾी पकड़ कई आहे। हिन जे किताबनि मां एॾा शिरकिया मज़मून हिन जे वॾनि जा कढिया अथई जो माण्हू हैरान थी विया त असांखे ख़बर ई कान्हे। बल्कि हिननि सभिनी फ़िरके वारे जे वॾनि पाण खे नबी चवरायो आहे, चिश्ती रसूलुल्लाह चयो अथनि, मुंहिंजो झंडो नबीअ खां मथे आहे। हिन शख़्स हुनखे पकड़ियो, अलाह ताला हिनखे उमिरि वधाए ऐं जेको हिनजी लाइफ बि ख़तरो आहे जो सभु फ़िरके वारा इन जे पोयां पिया। पर तव्हांखे बि खपे त हिनखे ॾिसो। हाणे था चओ त हिन शख़्स चयो त रसूल सलम पंहिंजे सहाबनि खे ईअं कॾहिं बि कोन चयो त क़ुर तर्जुमे सां पढ़ो। इन मां ई हिन माण्हुनि जी क़ाबिलियत ऐं इल्म ऐं जेका असां थिए थी त बेवकूफ़ कहिड़ा आहिनि। नबी साईं छो चवंदो साहबनि खे तर्जुमो कयो, हुनजी ॿोडी पंहिंजी। लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबनि खे हिकिड़ी ॻाल्हि चई आहे, कहिड़ी? सुनन अबी दाऊद में लम यफ़क़ह मन क़राअल क़ुरान फ़ी अक़ल मिन सलासिन। साहबनि खे चए थो त क़ुर आस्ते आस्ते पढ़ो। जे एॾो तेज़ पढ़ियव जो 3 ॾींहंनि खां अॻु में ख़त्मो करे छॾींदो क़ुर जो त तव्हां क़ुर सम्झो ई कोन जी छा था पढ़ूं। बिल्कुलु सही आहे। त माना जेकॾहिं तव्हां हिकिड़ी शइ तेज़ीअ सां पढ़ंदव त न तव्हां सम्झंदव त मां छा थो पढ़ां, न को अॻिलो सम्झंदो। त चए थो लम यफ़क़ह माना न सम्झंदो उहो क़ुर मन करा क़ुर जेको क़ुर पढ़े थो फ़ी अक़ल माना फ़ी सलाह 3 ॾींहंनि खां घटि अरसे में। त माना साहबनि खे नबी साईं इहो चयो त एतिरो आस्ते पढ़ो जो तव्हांखे ख़बर पए त असीं छा था पढ़ूं। हाणे इहो जेको मुफ़्ती साम्हूं ॾेखारियो, अहिड़ा कई मुफ़्ती आहिनि। हाणे हिन खे पंहिंजो चवनि था त हीअ असांजो अमीर आहे। हाणे हिन पाण मां ॿुधो मां चए पियो त मां 3 दर्जा पढ़ियलु कोन आहियां, मां त मदरसे जी शिकिल ई कान ॾिठी आहे। हाणे असां जॾहिं क़ुर जो कमु कंदासीं असांखां यक बाबा तव्हां आलिम आहियो, मदरसे में पढ़िया आहियो, ऐं जिन हिननि मुफ़्ती पंहिंजो अमीर कयो आहे उहो त 3 दर्जा पाण थो चए मूं 3 दर्जा कोन पढ़िया आहिनि ऐं न को वरी मां कंहिं मदरसे में वियुमि। हाणे हिकिड़ो मिसाल नंढिड़ो ॾियांव थो। हिन में अचे थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम में त जेकॾहिं तव्हांखे जिस्म में किथे सूरु पवे त चए थो त यद अला महल, उन जाइ ते जिते सूरु आहे उते हथु रखो ऐं पोइ हीअं पढ़ो। इहो कंहिं सेखारियो आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चओ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, वञ 3 दफ़ा चओ बिस्मिल्लाह। पोइ चओ औज़ बि इज़्ज़त अल्लाह, ऐं पनाह थो घुरां अलाह इज़त वारे जी, व कुदरती ऐं पनाह थो घुरां रब कुदरत वारे जी, मिन शर मां अजद, जेको इहो तकलीफ़ आहे जेको मूंखे मिलियो आहे ऐं मां इन खां उहाज़र ऐं इन खां पनाह थो घुरां। माना तव्हां इन ते हथु सूर वारी जाइ ते हथु रखे 3 दफ़ा बिस्मिल्लाह पढ़ो ऐं पोइ वरी तव्हां अलाह पाक जो ही दुआ पढ़ो औज़ बि इज़त अल्लाह व कुदरती मिन शर मां अजिद व उहाज़िर। त इनशा अल्लाह तव्हां सूर लही वेंदो। चलो ब्रेक वठूं था, पोइ मां तव्हांखे ॾिसां। मां तव्हांखे हींअर वरी स्क्रीन ते वठी वियो आहियां त जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो
त जेकॾहिं तव्हांखे कंहिं जाइ ते सूर आहे त 2 दफ़ा बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो ऐं पोइ चओ औज़ बि इज़त अलाह व कुदरती मिन शर मां अजिद व उहाज़िर, त इन सां तव्हांजो सूर ख़तमु थींदो। हे जेको चए थो त मां 3 जमायत बि कोन पढ़ियल आहियां, मदरसी शिकिल कान ॾिठी आहे, इन्हीअ जो वरी इलाजु ॿुधो। हाणे हे मां आवाज़ तव्हांखे कोन थो ॿुधायां थो। चए थो जिथे सूर पवे थो न, तव्हां छा कयो, चओ त दाता की घोड़ी और वही अंधेरी रात और उस जगह पे दर्द जहाँ पे उस आदमी का उस जगह का दर्द, इन पढ़ो। हाणे माना बजाए हे हदीस शरीफ़ा त अलाह खे चओ त बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह औज़ बि इज़त ला कुदरती, हे रसूल असांखे इहो सेखारियो आहे। हे थो चए दादा की घोड़ी उहा अंधेरी रात। हाणे माना इहो दाता जी घोड़ी तव्हांजा सूर लाहींदी। हे आहे इन्हनि माण्हुनि जी इल्म जी हक़ीक़त जिन खे माण्हू अमीर कयो वेठा आहिनि। तंहिंजे करे मां चवां थो त अलाह साईं असांखे चई छॾियो आहे। छा आहे त हाणे ज़ाहिर आहे अहिड़नि माण्हुनि जे मजिस में जेके भई नारा हणनि था, इहे जानवरनि खां बि किरियल आहिनि। मां नथो चवां, क़ुर थो चए। अलाह ताला अम तहसब अन अक्सरम यसमऊन ओ यकिलून, जीअं तव्हां सम्झो था त अक्सरियत माण्हू क़ुर खे सम्झनि था, ॿुधनि था, या उन ते उनजी माना करे सम्झनि था, को अकुल अथनि। जेके इहो नथो करे, इन हुम इला कल अनाम, इहे आहिनि जानवर, बल हुम अज़ल सवीला, पर जानवरनि खां बि किरियल आहिनि। हे वेठा आहिनि न, हाणे इहे सभई जानवर आहिनि, छाकाणि त न क़ुर खां हिननि खे रोकियो वियो आहे, न माना कनि था, न हिन खे सोचनि था। तंहिंजे करे ही जानवर थी विया आहिनि। हाणे इन्हनि खे रोकियो वियो आहे, माना हुनजी न ॿुधो, हुनजी न ॿुधो, क़ुर तर्जुमे सां न पढ़ो, कंहिं दीन वारे जी न ॿुधो। तव्हां असां वटि वेहो ऐं हिते वेही ॿेकूं कयो ऐं रंभू कयो। असां जीअं चऊं त वठी रंभू कयो, हा माना वाह जी ॻाल्हि कई अथई। ऐं हिननि खे छा थो अलाह साईं चवे त कयो वियो आहे, चए थो इना जअलना फी आनाक़ अग़लालन, चए थो इन्हनि खे असां ॻीचीअ में ॻटु विधो आहे। अलाह त कोन थो विझे न, हिननि विझरायो आहे। फही इल अज़कान फ मुकमाउनि जो कंधु मथे थी वियो अथनि, माना हेठि ॾिसी कोन था सघनि। व जालना मिम बैन ऐदीहिम सदन, असां हिन जे अॻियां बि भित हणी छॾी आहे। पोइ मिन ख़ल्फिम सदन, पोयां बि भितियूं, माना हे भित हे ॾिसो न, वाड़ में अंदरि आहिनि न, वाड़ त हूंदी ज़रूरु, वाड़ में का जंगलो हूंदो न अंदरि, इन्हनि खे इहे माण्हुनि बेवकूफ़नि खे ॾोकड़नि जे लाइ इहे विहारनि था साम्हूं। अक्षय वरी चवनि मथां ढकु ॾेई था छॾनि, त मथां मथे निहारनि। फम ला युबसिरून, तंहिंजे करे हिननि में बसीरत सम्झ अची नथी सघे। इहे जानवर थी था वञनि, छो त अॻियां जेके वेठल आहिनि इहे ठग आहिनि। हाणे सुवाल थो पैदा थिए त अंग्रेज़नि जी साज़िश जे करे जेके असां में फ़िरके वारियत क़ाइमु थी वई आहे, तॾहिं त अंग्रेज़ हुकूमत करे विया न। पहिरियों त उन्हनि कमु कयो त माण्हुनि खे क़ुर न पहुचायो माना सां। माना न पढ़ंदा त हू छा ॿुधंदा त अलाह छा थो चए, तंहिंजे करे फ़िरकनि में विराइजी आहे। पोइ शेख हिंद जॾहिं ॿाहिरि निकितो न, त हुन चयो त हाणे हीअ जेका बि तहरीक हलाइबी आज़ादीअ जी, त मदरसनि मां केरु कोन निकिरंदा, छो त उहो ख़ुशि वेठा आहिनि। ॾिसो ॿुधो छा थो चए, चए थो त ए नोनहाले वतन, हे कंहिंखे थो एड्रेस करे, मुस्लिम यूनिवर्सिटीअ जे स्टूडेंट्स खे। चए थो नोनहाले वतन, जब मैंने देखा कि मेरे इस दर्द के गमख्वार जिसमें मेरी हड्डियाँ पगली जा रही हैं। छा में पियूं हॾियूं आहिनि? आज़ादीअ लाइ, इस्लाम जे ग़लबे जे लाइ। मदरसों और ख़ानकाहों में कम और स्कूल और कॉलेजों में ज़्यादा हैं, तो मैंने और मेरे चंद मुख़लिस अहबाब ने एक कदम अलीगढ़ की तरफ़ बढ़ाया। माना जेकॾहिं हींअर इनकलाब ईंदो न, पढ़ियल कढ़ियल माण्हू कंदा, PA, डॉक्टर, इंजीनियर, इहे निकिरंदा। मिसाल तौरु हाणे हे सभु आहिनि न, डॉक्टर इसरा अहमद मेडिकल डॉक्टर, डॉक्टर ज़ाकिर नाइक मेडिकल डॉक्टर, हे असांजो अॼोको तंज़ीम इस्लामी जो अमीर आहे शुजाउद्दीन शेख साहब, चार्टर्ड अकाउंटेंट आहे। हे इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा बेसिकली मैकेनिकल इंजीनियर आहे, पर हिन जेका हिननि फ़िरके वारी तबाही कई आहे न, ईअं सम्झो त बसि ॼणो ॼणो की हुननि जे हींअर क़ब्रिस्तान थी वियो आहे हिननि जा फ़िरकनि। इन जे किताबनि मां अहिड़ियूं ग़लति ॻाल्हियूं कढियूं अथई जेको नौज़ बिल्ला असां ॿुधूं था त असां ड्री था वञूं त हे त इंसान त न आहिनि, हे त काफ़र आहिनि। अल्लामा इक़बाल बि इहा ई ॻाल्हि कई, बल्कि हिन जो हिकिड़ो मशहूरु जेको आहे, जेको दीन जो मुफ़क्कर हो, ठीकु आहे न, ॾाढी बि कान्हसि, पर दीन जो सभु को मञे थो दीन जो मुफ़क्कर। हिन जेको आहे हिकिड़ो शेर चयो आहे त इब्लीस की मजलिस शूरा, माना शैतान सभी नंढनि शैतान खे घुराए उन्हनि सां कॉन्फ्रेंस थो करे त ॾियो ख़बर कहिड़ा कहिड़ा कमु करिया। पोइ जेको चए थो मां ज़ाल मुड़ुस विढ़ाया त उन करे भाकुर वियो, वाह जो कमु, त उहो बेस्ट कमु कयो आहे। आख़िर में जॾहिं कॉन्क्लूड करे थो पंहिंजी कॉन्फ्रेंस खे, या अलामा इक़बाल लिखियो आहे न इहो, कॉन्क्लूड करे थो त तक़रीबन यादि न पर चाहे त लेकिन असर हाज़िर के तक़ाज़ाओं से लेकिन है ये ख़ौफ़। असर हाज़िर माना मॉडर्न टाइम माना यूट्यूब, फेसबुक, इहे शयूं।
चए थो असर हाज़िर के तकाज़ाओं से लेकिन है ये ख़ौफ़ हो न जाए आश्कारा शरह पैगम्बर कई त किथे इन्हनि मॉडर्न वेज जे करे नबी करीम सलाम जो असुल दीन ज़ाहिर न थी पए। हे त लिकायो वेठा आहिनि। हाणे हे मोहम्मद अली मिर्ज़ा इन्हीअ ते असुल दीन खे ज़ाहिर थो करे न। हिन जे किताबनि मां हिन जा अहिड़ियूं ग़लति ॻाल्हियूं कढियूं अथई जो हिनखे हींअर ॿुॾी मरंदा शर्म खां डुकंदा था वञनि। त इहा ॻाल्हि आहे। तंहिंजे करे अलाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसो मौलाना मोदी कंहिं मदरसे में कोन पढ़ियो, अलामा इक़बाल कोन पढ़ियो, साईं शुजाउद्दीन शेख साहब मदरसे में कोन पढ़ियो, पर चार्टर्ड अकाउंटेंट आहे। त इहे आहिनि। हिन वक़्तु सच इहो आहे त जेकॾहिं दीन जो कमु करिणो आहे, मुल्क खे आज़ादी ॾियणी आहे, त हाणे तव्हां डॉक्टरनि, इंजीनियर, पढ़ियल, अकाउंटेंट, BA, MA, मैट्रिक, इंटर इन्हनि खे निकिरणो आहे ऐं तव्हांखे दीन जी तबलीग करणी आहे। हे तव्हांखे ॾेखारींदा आप कौन से मदरसे में पढ़े हो जो आप कुरान की माना करे। बाबा हम कुरान की माना तो वही कर रहे हैं जो आलमों ने लिखा है न। असां पंहिंजी त कोन था माना कयूं। हाणे जेकॾहिं उन्हनि लिखियो आहे त असीं माण्हुनि खे पढ़ी बि न ॿुधायूं, बल्कि असां घर में 5-10 खे चांहि जी दावत ॾेई कुझु न कुझु पढ़ी ॿुधायूं। पढ़ंदव अलाह तो क़ुर चए थो आसान आहे, त तव्हां हुनखे एक्सप्लेन कंदव बाबा अलाह साईं थो चए कूड़ न हणो, कूड़ मां फ़ाइदो न आहे, अलाह खे शइ नथी वणे वग़ैरह वग़ैरह। तंहिंजे करे हींअर तव्हांजे मथां सभिनी जे ॿुधंदड़नि जे मथां मां चवां थो दीन जी तबलीग तव्हांखे करणी आहे। हिन पासे जे मौलाना शेख अल हिंद चयो त मूंखे मदरसनि ऐं ख़ानकाहुनि मां का उमेद कान्हे का के चंद ईंदा त ईंदा, लेकिन असुल यूनिवर्सिटी कॉलेजनि जा पढ़ियल कढ़ियल माण्हू ही बि त इंसान हुआ न, कहिड़ी तब्दीली करे विया। डॉक्टर डॉक्टर पंहिंजो ज़ाकिर नाइक इन अलाए 10 लख खां माण्हू हिंदू मुस्लमान कया आहिनि, तॾहिं हिंदुस्तान मां हिनखे कढी छॾियऊं। डॉक्टर पंहिंजो हे जेके शुजाउद्दीन शेख साहब आहे, डॉक्टर इसरार अहिड़ो क़ुरान जो हलायो आहे जो सॼी दुनिया ताईं हैरान इंसान आहिनि। मौलाना मौदूदी पढ़ियल कोन हो, कंहिं मदरसे जो कोन हो, पर हिन क़ुरान जी तफ़सीर लिखी वियो आहे। छो त अकुल जी ॻाल्हि आहे न भई, जॾहिं हिकिड़ो तर्जुमो मौजूदु आहे त छा उन तर्जुमे खे ॾिसी उन तबदिरे ते तबसरो नथा कयो, उन तबसरे खे चइबो आहे पंहिंजो। तंहिंजे करे तव्हांखे करिणो आहे। हाणे मां ॿुधायां थो इहो कमु तव्हांखे करिणो आहे ऐं रोज़ानो घर में शुरू कयो। तव्हां क़ुरान जी माना ॾिसी ऐं 5-10 खे ॾसियो, पहुचायो, गली गलीअ में वञी माण्हुनि खे ॾसियो, शर्म न महसूसु कयो, इन्हनि खां न डिॼो। इहे चवंदा तूं मदरसे में नहीं पढ़ियो क्यों करतो, चीज़ हलो असां आलम जो तर्जुमो खणी माण्हुनि खे ॿुधायूं था। बाक़ी जेके तबलीगी जमायत आहिनि फ़ज़ाइल ऐमाल वटा पढ़नि, उन में क़ुरान बा हदीस आहे, ॿारनि खां बि था पढ़ाइनि, उते इन्हनि खे कोन थो चए त बाबा तव्हां छो था पढ़ो, आलिम आहियो छा। बहरहाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अलाह ताला फरमाए थो या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैक मिन रब्बिक। चए थो हे जेको क़ुरान मां तव्हांखे ॾिनो आहे न रसूल सल्लल्लाहु इन खे तव्हांखे पहुचाइणो आहे, माना तव्हां पंहिंजे वक़्त में सभिनी खे पहुचायो। ऐं वरी इन खां पोइ इहो कमु असांखे करिणो आहे। व इन लम तफ़ल, पर जे ज़िंदगीअ में इहो कमु तव्हां न कंदव, फमा बलग़्त रिसालतहू, त तव्हां पंहिंजी रिसालत जो हक़ु अदा कोन कयो। ऐं असांखे बि चए थो त तव्हां क़ुरान खे ॿियनि ताईं पहुचायो, तव्हां माना ताईं पहुचायो। हिकिड़ो सुफ़ो खोले ऐं उनखे वञी चयो अदा हे आहे सूरल अंबिया, अचो त हिकिड़ो ॿ सुफ़ो माना पढ़ूं। बसि इहो पढ़ंदव माना अॻिले ताईं पहुची वेंदी। पोइ चाहे ॼटु हुजे, पंहिंजो बकरार हुजे, पंहिंजो दायो हुजे, माना पहुची वेंदी। छो त तव्हां उनजी ॿोलीअ में तव्हां उनखे ॿुधाईंदव। ऐं उन खां पोइ अलाह फरमाए थो वल्लाहु यसमुक मिनन्नास, डिॼो न कंहिंखां, अलाह तव्हांजी मदद कंदो। जॾहिं तव्हां अलाह जो क़ुरान माण्हुनि ताईं पहुचाईंदो त इन शर बाज़नि खां अलाह चए थो मां तव्हांजी मदद कयां। रबी साईं खे बि यादि थो चए त चए थो मां तव्हांखे इन्हनि माण्हुनि खां बचाईंदुसि इनशा अलाह ताला। हाणे अॼु मुंहिंजो मौज़ू जेको हो इहो बयानुल क़ुरान बिल क़ुरान, माना किथे किथे तव्हां क़ुरान खोलींदव न त मिसाल तौरु मां सूरह फ़ातिहा थो खोलियां। हाणे सूरह फ़ातिहा में मिसाल तौरु अचे थो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे हिते किथे बि कोन थो ॾसे असांखे त हीउ हम्द जेको अलाह साईं करे थो किथे करिणो आहे, हिते करिणो आहे, हिते या सुभाणे करिणो आहे या आख़िरत में करिणो आहे। इहो हम्द छा आहे? हालांकि इहो जेको हम्द आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो, इहो जेको हम्द आहे माना अलाह साईं तुंहिंजी महिरबानी। पाणी पियो था न त तव्हां चवंदो अल्हम्दुलिल्लाह, त माना अलाह साईं थैंक यू वेरी मच। तो हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन जेके ॿई बाहियूं आहिनि इन खे मिलाए थधो पाणी कया जंहिंजो मुंहिंजो हां ठरे थो, तुंहिंजी वॾी महिरबानी, इन खे चइबो आहे हम्दुलिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अलाह जी नेमत जी क़ीमत कैश अदा करणी आहे हिन दुनिया में। अंगूर खाओ चओ अल्हम्दुलिल्लाह, निंड मां उथो चओ अल्हम्दुलिल्लाह। त हिते चए थो त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, मथां थो लिखे लम यज़कुर ताला लिहम्दी हुना ज़र्फ़न मकानियन वला ज़मानियन, त इहो हम्द कॾहिं थींदो आहे। इन खे वरी क़ुर पाक एक्सप्लेन कयो आहे जो तव्हांखे वञण जी ज़रूरत न आहे। छा थो चवे सूर रोम में
फसुबहान अल्लाह, माना अल्लाह जी तारीफ़ आहे, हू एबन खां पाक आहे, हीन तुमसून, जॾहिं तव्हां मग़रिब ऐं इशा जी निमाज़ पढ़ो था, उन में अलहम्द कयो था। व हीन तुस्बिहून, जॾहिं तव्हां फजुर जी निमाज़ पढ़ो था। व लहुल हम्द फि समावात वल अर्द, ऐं सॼी काइनात ज़मीन आहे हुनजी ठहियलु आहे, हुनजी अहिड़ी ज़बरदस्त डिज़ाइन आहे जो अलाह जो हम्द उन हर शइ ते आहे। उहा आशियऊं, ऐं जेकॾहिं तव्हां असर जी निमाज़ पढ़ो था त उन वक़्तु बि तव्हां अलाह जो हम्द कयो था, चओ था अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। व हीन तुज़हिरूं, ऐं जॾहिं ज़ोहर जी निमाज़ पढ़ो था तॾहिं बि तव्हां अलाह जो हम्द कयो था, पंजनि निमाज़ुनि में बि कयो था, पर इन खां अलावा ज़मीन आसमान जे हर कोने में रब जो हम्द आहे। हू अल्लाह ला इलाहा इल्ला हू, माना चए थो त मां तव्हां ते केॾी मां तव्हांजे मथां नेमत कई आहे जो सॼी काइनात मूं अकेले ठाही आहे, सॼी काइनात ते मां अकेलो ऑर्डर कयां थो, ऐं कंहिंखे बि पंहिंजे कारखाने में शरीक कोन कयो आहे त मूंखे को हेल्प करे या मां हुन खां पुछी पोइ कंहिंखे का शइ ॾियां। व हू अल्लाह, चए त हू वॾो पावरफुल हिकु अलाह आहे, ला इलाहा इल्ला हू, हिन सां केरु शरीक कोन्हे, सभु को पाण थो करे। लहुल हम्द फिल ऊला वल आख़िरा, हुनजो हम्द शुरूअ में बि आख़िरत में बि आहे। व लहुल हुकुम, ऐं सॼो पावर हुनजे हथ में आहे, तंहिं करे डिसीशन सभु इहो थो करे, पुटु ॾियणो आहे, धीउ ॾियणो आहे, हुनजो सूरु लाहिणो आहे, मथे जो सूरु ॾियणो आहे, सभु पाण थो करे। व इलैहि तुरजऊन, ऐं तव्हां सभिनी खे रिज़ल्ट वठण जे लाइ अलाह वटि अचिणो आहे। हीउ कोर्स जो किताबु आहे ऐं इन में पेपर तव्हांजो हलेव पियो थो। अलाह ते ॾोह न ॾियो त हीउ क़ुर अरबीअ में आहे, असांखे कहिड़ी ख़बर पेपर में कीअं पास थींदासीं, छाकाणि त उलमा हज़रात अलाह ताला जे क़बरुनि खे नूर सां भरे इन्हनि तर्जुमा करे छॾिया आहिनि। सभ खां त सिंधीअ जो तर्जुमो त अलाए केतिरा 700 साल पहिरीं थियो, लेकिन जो आम फहम तर्जुमो मौलाना अमरोटी साहब कयो, सो क़ुर जो जेको तर्जुमो कयूं हुन में अरबी हुई कान, प्योर क़ुर सिंधीअ में लिखियो आई। अहिड़े नमूने सां अंग्रेज़नि वटि प्योर अंग्रेज़ी में क़ुर आहे। त अलाह ताला त फरमाए थो लहुल हम्द फिल ऊला वल आख़िरा वल हुकुम, उन जो पावर सभु उन हथ में, हुकुम उन जो हले थो। व इलैहि तुरजऊन, ऐं तव्हांखे मोटी हे जेको पेपर कयो पिए था इन जी रिज़ल्ट तव्हांखे अलाह वटां ई मिलंदी। वरी चए थो अल्हम्दुलिल्लाह हिल्लज़ी लहू मा फिस समावात व मा फिल अर्द, त छो न अलाह जी तारीफ़ कजे जंहिं सॼी ज़मीन आसमान जी डिज़ाइन करे उनखे कंस्ट्रक्ट कयो आहे। व लहुल हम्द, तंहिंजे करे हर लिहाज़ खां उनजो हम्द आहे। फिल आख़िरत, आख़िरत में बि हुअल हकीम उन ख़बीर, बल्कि हिन जे हम्द जो वॾे में वॾो सबबु आहे त हुन वटि हिकमत आहे, ॾाह पा, कंहिंखे केतिरो ॾियणो आहे, कंहिंखे छा करिणो आहे, अल ख़बीर, ऐं हुनजो वॾे में वॾो हम्द आहे त हर शइ खे ॼाणे थो। असां हिते हथ पिया था फेरायूं, इहो बि ॾिसे थो, हर शइ हुनखे ख़बर पइजी थी वञे। तंहिंजे करे इहा आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तफ़सीर। वरी अचे थो रब्बिल आलमीन। चलो ब्रेक वठूं था। करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम हले पियो त क़ुर पाक जो मां तव्हांखे ॾेखारियो त जॾहिं अलाह ताला चए थो अल्हम्दुलिल्लाह, त अल्हम्दु छा आहे ऐं किथे थींदो, त माना इन जे लाइ तव्हांखे तफ़सीर जे पढ़ण जी ज़रूरत न आहे। इहो क़ुर में अॻिते हली तव्हांखे ख़ुदि ब ख़ुदि मालूम थींदो त छा थी ॻाल्हि। मिसाल तौरु रब्बिल आलमीन, हाणे हिते त कोन्हे त आलिम कहिड़ा आहिनि अलाह जा, त तव्हांखे क़ुर अॻिते पाण ॾसींदो त इहा कहिड़नि आलमनि जी ॻाल्हि थी थिए। हाणे मिसाल तौरु रब्बिल आलमीन, हाणे अचो सूरतुल शोरा में, मूसा अलैहिस्सलाम खे फिरौन चयो त ॾिस तूं असांजो माण्हू मारे वें, पर वरी बि असां तोखे छॾियो, वरी तूं नंढड़ो थी असां वटि आहे, तोखे पालियोसीं ऐं तुंहिंजे मथां अहसान कयोसीं, त छा थो जवाब में चए बिस्मिल्लाह रहमान रहीम तिलक नेमतुन तमन्नहा अलैया। चए थो त तूं इहो मूं ते असां ते थोरो थो करीं त तो असांजे मथां इहा नेमत कई, अन अबदत बनी इसराईल, जो इन जे बदिले में तव्हां वरी मुंहिंजी सॼी बनी इसराईल जी क़ौम खे ग़ुलाम करे छॾियो, उनखां मज़ूरी थो कराईं ऐं सभु कुझु कराईं थो। इन लाइ तो मूंखे छाकाणि नंढे हूंदे कुझु वक़्तु पालियो, त हाणे इन जे बदिले में तूं मूं सॼी क़ौम खे तो ग़ुलाम करे छॾियो आहे। त जॾहिं ॿुधईं त इहो कहिड़े रब जी थो ॻाल्हि करे, त काल फिरौन वमा रब्बुल आलमीन, चई मूसा केरु आहे रब्बुल आलमीन, केरु आहे रब्बुल आलमीन।
किथां आयो आहे इहो नालो? मां आहियां न रब, मुंहिंजे वॾनि ॾाॾनि खां इहा असांखे मिलियल आहे। त हज़रत पंहिंजो मूसा अलैहिस्सलाम फरमाए थो काल रब समावात वल अर्द, चई उहो जंहिं पैदा कयो आहे, पाले थो ज़मीन आसमाननि खे, वमा बैनहुमा, जेको उन विच में बि आहे, इन कुंतुम मुकनीन, जेकॾहिं तोखे यकीन अची वञे। त इहो जो ॿुधई त फिरौन थो चए पंहिंजे जेके वेठा दरबारी, काल लिमन हौ लहू, हिन ॾे हीअं निहारे जेके आसे पासे वेठा, अल्लाह तस्तमिऊन, जे ॿुधो नथा छा थो चए? त मूसा अलैहिस्सलाम वरी विच ते थो चए काल रब्बुकुम, इहो तव्हां सभिनी जो बि रब आहे, रब आबाकुमुल अवलीन, तव्हांजे अबनि ॾाॾनि जो बि इहो ई रब आहे जंहिंजी मां ॻाल्हि थो कयां। त ख़बर पइजी वई त केरु आहे रब। वरी अचे थो अर्रहमान रहीम, ठीकु आहे न। ऐं रहीम त असीं ॿुधूं था, लेकिन रहमान छा आहे? रहमान माना हद खां वधीक असांजे मथां रहम कयो अथई किन ॻाल्हियुनि में। रहीम त आम आहे, माउ पीउ बि हिक ॿिए जा औलाद ते रहीम, लेकिन रहमान अशद मुबालगो आहे रहीम जे मुक़ाबले में, छाकाणि त रुगो रहमान जेको आहे, रहीम जेको आहे हू ज़ू रहमा शामिल जमी ख़लाइक़ फ़ी दुनिया वल मोमिनुन फ़िल आख़िरा व अर्जा ज़ू रहमा लिल मोमिनीन यौमल क़ियामत, इहे आहिनि। लेकिन रहमान तमामु वॾी ॻाल्हि आहे। हाणे मिसाल तौरु इहो रहमान किथे थो इस्तेमालु करे क़ुर में? चए थो अवलम यरौ इल तईर, चए थो तव्हां पखीअ खे कोन ॾिठो आहे मथे उॾामंदे, फ़ौक़हुम मथां, साफ़ातियूं यकबिदन, कॾहिं पर हीअं था कनि, कॾहिं वरी हीअं था कनि। भला हाणे जेकॾहिं जहाज़ उॾामे थो, पर अथसि न, जेकॾहिं इहे पर हिन जा छिॼी पवनि त फहको अचे ज़मीन ते कंदो, लेकिन चए थो पखी पर हीअं बि कंदा, वरी हीअं बि कंदा चवनि, तॾहिं बि हवा में बीठा आहिनि। मां युमसिक हुन इल रहमान, इहा टेक्नोलॉजी या इहा जेका हिननि खे अलाह ताला नेमत ॾिनी आहे, इहा केरु हिननि खे पकड़ियो वेठो आहे सवाइ रहमान जे? अलाह पकड़ियो वेठो अथनि। इन्नहु बिकुल्लि शैइन बसीर, अलाह हर शइ खे ॾिसे थो। पर अञा रहमान माना वॾे में वॾो रहम करण वारे जूं हिकिड़ी जाइ ते अचे थो सूरह रहमान में, जेको कमाल जो आहे। चए थो अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। हाणे माना सभ खां वॾी अलाह जी रहम असांजे मथां आहे त अल्लमल क़ुरान जो हिकु क़ुरान ॾिनई। वरी ख़लक़ल इंसान माना इंसान बाद में पैदा कयो अथई, पहिरीं कोर्स जो किताबु लिखियो अथई त हिननि खे छा छा करिणो पवंदो, कहिड़ा कम कंदा, छा थींदो। ऐं जीअं मिसाल तौरु मां विच मां खोलियो आहे न, जे छा थो अलाह साईं फरमाए इन लज़ीन यक्तुमून, माना मां अंज़ल, हिन क़ुर मां जेके के आयतूं लिकाइनि था त शिरक न ज़ाहिर थी पवे। क़ुर मां आयतूं लिकाइनि था त असां बुज़ुर्गनि जी जेका अलाह वांगुरु इबादत कयूं था, ऐं हुनखे झुकूं था, पेरे पऊं था, सजदा कयूं, ज़ाहिर न थी पवनि, त अलाह इन्हनि ॾिसो ख़ुदि निकिती आहे न आहे, त मां त विचां पनो खोलियो आहे न, अलाह कीअं थो पाण ॻाल्हाए। हाणे चए थो इन लज़ीन यक्तुमून मां अंज़ल अलाह, इहे क़ुर मां आयतूं लिकनि था, उहा यशरूं बि समनल कलीला, ऐं लिकाइण जे एवज़ कूड़ा पीर थी ॾोकड़ था कमाइनि, कमाईंदा न ॾोकड़ लिकाइण जे करे, त तव्हां माना न कजो। त जेको कमाइनि था हुनजो घणो कमाईंदो, 2 अरब 3 अरब 4 अरब, अलाह वटि छा शयूं आहिनि। अलाह जे हिकिड़े पहाड़ में खरबे रुपयनि जो सोन आहे, त चए थो त इहे ॾोकड़ चंद कमाइनि था। उलाइक, इहे जेके माण्हू कमु कनि था, मां याकुलून फ़ी बुतूनहुम इलल नार, इहे अरब कोन था खाइनि, इहे मेवा कोन था खाइनि, इहे शराब कोन था पीअनि, इहे पंहिंजे पेट में बाहि था पालनि। वला युकल्लिमुहुमुल्लाह, क़ुर जे आयतुनि खे लिकाइण जे करे माण्हुनि खे चवंदा तर्जुमो न कयो, छाकाणि त अरबी पढ़ो, भली पोइ अरबी पढ़ंदा वञो सम्झो कुझु बि न, त अलाह फरमाए थो अलाह उन्हनि सां न ॻाल्हाईंदो यौमल क़ियामत, क़यामत ॾींहुं, वला युज़कीम, ऐं न हुननि खे वरी पाक साफ़ कंदो जन्नत जे लाइ, वलहुम अज़ाबुन अलीम, ऐं हिननि खे ॾुखो ईंदड़ अज़ाब मिलंदो। क़ुर खे लिकाइणु वॾो ॾोह आहे। ऐं जेके चवंदा क़ुर जो तर्जुमो न पढ़ो, इहो लिकाइणु आहे, छो त असांखे अरबी त अचे कान थी, त लिकाइनि था अलाह इन जे नाले जो। अलाह चए थो उलाइक लज़ीन नश्तराऊ ज़लालत बिल हुदा, इन्हनि छा कयो आहे जो हिदायत जेका क़ुर वारी इन खे पासो करे ऐं गुमराही था ख़रीद कनि, वल अज़ाब बिल मग़फ़िरत, ऐं मग़फ़िरत जी जाइ ते अज़ाब था ख़रीद कनि। फमा असबरहुम अला नार, अलाह चए थो इहे सोचनि नथा त बाहि जे अज़ाब ते कीअं इहे सबुरु कंदव, रड़ियूं कंदव न, रड़ियूं कंदव।
त अल्लमल क़ुरान माना अलाह चए थो ऐं पहिरीं त क़ुरान तव्हांजो ठाहियो, पोइ हिन क़ुरान में पास थियण जे हिसाब सां मां तव्हांजो बुत ठाहियो, ख़लक़ल इंसान, त पास थी वञो। पर उहा हाणे तव्हांजी मरी नापास केरु थिए थो त पाण थो थिए। वरी चए थो अल्लमहुल बयान, अल्लाहु अकबर, इंसान खे पैदा कयईं, अखियूं बि अथसि, हथ बि अथसि, सभु कुझु अथसि, पर सभिनी खां अहम शइ जेका हुन इंसान में पैदा कई आहे अल्लमहुल बयान, त हू ॻाल्हाए थो सघे। ॻाल्हाइण जी जेका टेक्निक आहे न, ॾिसण खां कॉम्प्लिकेटेड आहे। माना मिसाल तौरु मां हाणे हींअर निहारियां वेठो न, हाणे मुंहिंजी दिलि में हिकिड़ी शइ आहे, हाणे उन शइ जेका मुंहिंजी दिलि में आई आहे, पहिरीं त इन जा लफ़्ज़ मुंहिंजी मेमोरी में हुजनि, पोइ उहे लफ़्ज़ उन्हनि जी सीक्वेंस ठहे, उहो पहिरीं दिमाग़ु सोचींदो, लफ़्ज़नि जी सीक्वेंस ठहंदी, पोइ ब्रेन हुकुम कंदो ज़बान खे, उहा ज़बान वकड़ हणंदी उन कंप्यूटर प्रोग्राम हूंदो जेको हिनखे दिमाग़ मोकिलियो हूंदो, ऐं पोइ वरी जेको निड़ीअ मां हवा अचे थी, वरी उन खे हुकुम थींदो त अहिड़ी हवा कढो, अहिड़े नमूने सां जो उहा लफ़्ज़ प्रोनाउंस थी वञे। मिसाल तौरु मां चवां थो, मां हाणे सोचियो पिए क़ुरान मोबाइल जे भरिसां बीठो आहे, हाणे मोबाइल माना मूं वटि मेमोरीअ में हूंदी तॾहिं त लफ़्ज़ चवंदुसि, हाणे मुंहिंजो लफ़्ज़ जेको निकिरे थो क़ुरान मोबाइल जे भरिसां पियो आहे, त पियो आहे इन लाइ वरी हवा ॿिए क़िस्म जी निकिती, पे ऐं ये जा लफ़्ज़ दिमाग़ मुंहिंजे ज़बान में मोकिलिया, ऐं उहा ज़बान वरी वकड़ ईअं खाधो जो पे जो लफ़्ज़ निकितो, पर जी ज़बान हेॾां वकड़ खाईंदी त जीम जो अख़र निकिरंदो। त माना इहा कॉम्प्लिकेटेड कंप्यूटर सिस्टम आहे जेको असांखे आणे ऐं ज़बान तां लफ़्ज़ कढूं था, इन जी वॾी टेक्नोलॉजी आहे। त चए थो अल्लमहुल बयान, जो असां इंसान खे पैदा करे ऐं हुनखे गुफ़्तगू करणु सेखारी त कीअं ॻाल्हाइबो आहे। इन खां पोइ अचे थो मालिक योम दीन, योम दीन माना क़यामत जे ॾींहं जो मालिक। हाणे मथां लिखे थो अबहमुल्लाह, माना अलाह हिन शइ खे ज़ाहिर अञा हिते कोन थो करे त योम दीन छा आहे, कहिड़ो योम दीन, हिन में त कोन, हिन में चवनि मालिक योम दीन, पर असल किथां आणियूं त योम दीन छा आहे, तफ़सीर जी ज़रूरत कान्हे, क़ुरान अॻिते हली पाण थो ॾिसे। मिसाल तौरु सूरत अल इन्फ़ितार चए थो वमा अदरा कमा योम दीन, थी तव्हांखे ख़बर कान्हे न त योम दीन माना रिज़ल्ट अनाउंस करण जो ॾींहुं कहिड़ो आहे, जंहिं ॾींहुं अलाह साईं असांखे पेपर जी मार्कूं ॿुधाईंदो। सुमा अदरा कमा योम दीन, वरी बि तव्हांखे ख़बर कान्हे ॾींहुं छा आहे, हाणे थो ॾसे, चए थो योम ला तमलिक नफ़्सुन लि नफ़्सिन शैया, उन ॾींहुं, हींअर त तव्हां ॾिसो न, हींअर तव्हां नंढिड़ो ॿारु आहे जेकॾहिं ॾिसो रोड ते पकड़ियोसि था, या को पुटु आहे उनखे सम्झायो था, या पाड़े वारनि जी मदद कयो था, चए थो उन ॾींहुं जॾहिं क़यामत योम दीन थींदो, योम ला तमलिक नफ़्सुन लि नफ़्सिन शैया, केरु कंहिंजे कमु कोन ईंदो, वल अमर योम इज़िन लिल्लाह, ऐं उन ॾींहुं सभई फ़ैसिला अलाह अनाउंसमेंट अलाह साईं कंदो, माना उन ॾींहुं केरु कंहिंजो कमु कोन ईंदो। हता के जेकॾहिं हिकिड़े क़ब्रस्तान मां माउ उथंदी, पुटु उथंदो, धीअरूं उथंदियूं, त अलाह चए ला अंसाब बैनहुम, माना इन्हनि जे विच में जेके रिश्ता हुआ हिन दुनिया में खून जा रिश्ता, उहे सभु न्यूट्रल थी वेंदा। न्यूट्रल कीअं थींदा, छोकिरो माउ ॾे निहारींदो त सम्झंदो त हीअ हिन मुंहिंजी माउ जो रोल अदा कयो आहे, जीअं टीवीअ जे ड्रामनि में माऊं हूंदियूं आहिनि, भेनरूं, पुट हूंदा आहिनि, सभु कुझु शोहर मुड़ुस सभु हूंदा आहिनि, पर ॿाहिरि जॾहिं निकिरी ईंदा ड्रामो ख़तमु करे कुर्सियुनि ते वेहंदा त छा माई हिन खे ॾिसी चवंदी हीअ मुंहिंजो मुड़ुसु आहे सचो, या उहो हिकिड़ो छोकिरो चवंदो हीअ मुंहिंजी असली माउ आहे। इते को रिश्तो हिननि जो रत जो रिश्तो कोन हूंदो आहे, ॿाहिरि जॾहिं वेहंदा आहिनि। क़यामत ॾींहुं क़ब्र मां निकिरण वक़्तु बि तव्हांजा रत जा रिश्ता न्यूट्रलाइज़ थी वेंदा। माउ खे ॾिसंदो चवंदो हा हिन माईअ दुनिया में मुंहिंजी माउ जो रोल अदा कयो, बसि एतिरो ॻाल्हियूं थींदियूं। त चए थो त उन ॾींहुं केरु कंहिंजे कमु न ईंदो, ऐं उन ॾींहुं सभु फ़ैसिला अलाह पाण कंदो। उन खां पोइ अचे थो सिरात लज़ीन अनअमत अलैहिम, याने असांखे अहिड़ो रस्तो ॾेखार जंहिं ते तो इनाम कजे। हाणे मथां लिखे थो लम युबैन अल्लाह ताला हुना मिन हाउला लज़ीन अनअम अलैहिम, हिते इहो ॾसे ई कोन थो त इनाम कंहिं ते थियो आहे, कंहिं ते इनाम थींदो, हिन में त कोन थो अचे। सो इहो वरी क़ुरान मुंहिंजो मौज़ू आहे न, बयान अल क़ुरान बिल क़ुरान, क़ुरान क़ुरान खे एक्सप्लेन थो करे। हाणे ॿुधो सूरतुल निसा में अलाह साईं चए थो वमन युतिल्लाह व रसूल, जेको अलाह ई अलाह जे रसूल जो हुकुम मञींदो, उन जेको शइ खां मना कयो आहे उन खां रुकिजी वेंदो, ऐं जंहिं शइ जे लाइ करण लाइ चयो अथनि वसार उहो कंदव, फ़उलाइक मा लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम, त पोइ इहे माण्हू उन्हनि सां गॾु थींदा जंहिंसां अलाह इनाम कयो आहे, उन ग्रुप में वेंदा
इनाम कयल ग्रुप में। इन में केरु केरु हूंदा? नबीन, नबी हूंदा, व सिद्दीकीन, सिद्दीक़ हूंदा, व शुहदा, अव सालिहीन, शहीद हूंदा, ऐं नेक माण्हू हूंदा। हसन उलाइक रफ़ीक़ा, अलाह थो चए, सुभान अलाह, अलाह थो चए इहो जेको ग्रुप हूंदो न, छा इहो ज़बरदस्त ग्रुप आहे, इहे कहिड़ा पाण में दोस्त हूंदा। हसन उलाइक रफ़ीक़ा, कीअं ज़बरदस्त ग्रुप ठहे थो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, सही मुस्लिम जी हदीस शरीफ़ आहे त काल रबियत बिन काबिन असलमी चए थो त कुंत अबीत मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं चए थो त मां नबी साईं जी ख़िदमत कंदो हुउसि। आतई तू बि वुज़ून, मां हुनखे वुज़ू जो पाणी खणी ईंदो हुउसि, ॿिया पंहिंजा कमु कंदो हुउसि। सो हिकु ॾींहुं मूंसां ख़ुशि थी मूंखे चयईं, फ़का ली सल, चए थो पंहिंजो रबिया कुझु घुरणो थी त मूंखां घुर। त फ़कुल त मूं चयो साईं ॻाल्हि ॿुधो, असालुक मुराफ़त कफ़िल जन्नत, जी मां थो चवां त मां जन्नत में तव्हां सां गॾु हुजां। काल गैर ज़ालिक, नबी साईं चयो का ॿी ॻाल्हि ॿुधाला घुर। कुल त हू अची नसी बसि मुंहिंजी इहा तमन्ना आहे। छा थो चएसि? काल फ़अनी अला नफ़्सिक बि कसरतुल सुजूद, त पोइ इन्हीअ कम में तूं इबादत वधीक कर, सजदनि जी कसरत कंदे त इन्हीअ कम करण में तूं मुंहिंजी मदद कंदे, मां थी सघे थो तोखे पाण सां पोइ कयां, पर पंहिंजा अमल पहिरीं सही कर। ईअं कोन चई बसि ठीकु आहे परवाह न कर, तूं जॾहिं मूंसां गॾु न। चए थो छा थो चए? अपने मामले में सुजूद की कसरत के साथ मेरी मदद करो, पोइ तूं मूंसां गॾु हूंदे। वरी अचे थो गैरिल मग़दूब अलैहिम वलद्दोलीन, चए थो त हिते त अलाह साईं लम युबैन अल्लाह ताला फ़ी हाज़िल आया, हिन में त ॾसे ई कोन थो उहे मग़ज़ूब ऐं ज़ालीन केरु आहिनि। हिते त कोन थो ॾसे, बसि चए थो त उहे मग़ज़ूब ऐं ज़ालीन हूंदा, लेकिन अॻिते हली एक्सप्लेन थो करे। तॾहिं चइबो आहे त क़ुर जी लफ़्ज़ी माना में इंफॉर्मेशन 100% अची थी वञे, तफ़सीर जी बि ज़रूरत न आहे। सूर बकरा में आयत नंबर 90 में छा थो चए? बेस मश्तरू बि अनफुसहुम, इन्हनि पंहिंजे लाइ बुछड़ी शइ गॾु कई आहे या ख़रीद कई आहे। ऐं यकफ़रू बिमा अंज़ल्लाह, जो हिन क़ुर खे नथा मञनि, या हिन क़ुर खे रुॻो चुमण चटण जे लाइ इहो नथा मालूम कनि त अलाह असांखे हिन ॻाल्हि में छा थो चए। ऐं युनज़िलुल्लाह मिन फ़ज़ली अला मन यशा मिन इबादी, जॾहिं की अलाह ही क़ुर पंहिंजे फज़ल सां हिन दुनिया में मोकिलियो आहे। फ़बाऊ बि ग़ज़बिन अला ग़ज़बन, हिन क़ुर खे न सम्झण जे करे अलाह फरमाए थो त अलाह जो ग़ज़ब मथां ग़ज़ब कमाइनि था। वलिल काफ़िरीन अज़ाबुन मुहीन, ऐं जेके हिन में काफ़र हूंदा उनखे सख़्तु अज़ाब मिलंदो। वरी ॿी जाइ ते अलाह सां हिन खे एक्सप्लेन थो करे, कुल या अहलल किताब, चए थो इहे ईसाइयो, उहे यहूदियो, उहे हिंदू, छो त हिंदू ॿ अहिड़े किताब आहिनि, ईसाई यहूदी, सभिनी खे चए थो ला तग़लू फ़ी दीनकुम गैरल हक़, जेके तव्हांजे दीन में असुलु दीन आहे इन खां ॿाहिरि निकिरी ऐं गुलू न कयो। वला ततबियू अहवा, ऐं उन्हनि माण्हुनि जे क़दमनि ते न हलो, क़ौमुनि जे क़द ज़लू मिन क़बुल, जे अॻु में बि गुमराह थी चुका आहिनि। व अज़लू कसीरऊं, जिन घणनि खे गुमराह कयो। व ज़लू अन सवाए सबील, ऐं अलाह जे सिधे रस्ते खां थिड़ी विया। हाणे ईसाई थिड़ी विया, हा। ऐं पोइ जेको आहे सो व मिमा रज़क़नाहुम युनफ़िकून, हिते ॿुधाए कोन थो त इन्फ़ाक़ कंहिंखे ॾिजे कंहिंखे ॾिजे। बहरहाल मुंहिंजे टाइम जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे। इनशाला वरी हिन जो पार्ट 2 इनशाला अॻे जुमे ते कंदासीं। पर मां तव्हांखे अर्ज़ु कयां थो त तव्हां कॉल कयो न, क्वेश्चन्स पुछो, नौजवाननि खे गॾु करे वेहो। हीउ हर जुमे ते प्रोग्राम अचे थो, सुभाणे छंछरु ॾींहुं रिपीट थींदो, ऐं प्लस कॉल बि कयो ऐं मालूम कयो। पर अलाह जे दीन जे क़ुर खे दर दर ते माना करे माण्हुनि खे पहुचायो। घर में चांहि जी दावत ॾेई 5-6 नौजवान खे पहुचायो, छो त सभिनी जो कमु आहे। तव्हां अरबी नथा पढ़ी सघो त माना त पढ़ी क़ुर जी आहे जेका आलमनि लिखी आहे, त अलाह असांखे तव्हांखे सम्झ अता फ़रमाए। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।